सिंध काबीना सुप्रीम कोर्ट के हुकुम तहत सरकारी खातन में फोती कोटा खत्म करे छड़ी। 6 तालीमी बोर्डन जा चेयरमैन हटाइण जो फैसलो सखर बोर्ड के चेयरमैन रफ़ीक फल के फौरी तौर हटायो वियो। भर्तियुनि जी जांच जो हुकुम समूरन बोर्डन में सुधारण लाइ कमेटी कायम। यूनिवर्सिटियुनि में वीसीज़ जी मुक़ररी जे तरीक़ेकार में तब्दीली की मंजूरी। बहराड़ी वारनि इलाइक़े में शहरी सहूलतुनि की फराहमी लाइ कमेटी जोड़ी वई। मामूली दिमाग़ी कमज़ोरी में मुब्तला ॿारनि जे आम स्कूलनि में दाख़िला यकीनी बणाइण लाइ डायरेक्टोरेट कायम। IBA सखर सां गॾु स्क्रीनिंग टेस्ट कराइण वारे मुआइदे में बि वाद। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त समूरा वज़ीर ऐं सेक्रेटरी पंहिंजे लाॻापियल खातनि बाबति तरक़ियाती मनसूबनि जी निगरानी कनि। परॾेही फंडनि ते हलंदड़ मनसूबा मुकमल करण लाइ बि खाता मुतरक़ थियनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी जमीयत उलमा इस्लाम के सरबराह मौलाना फजल रहमान सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात। मौजूदा सियासी सूरताल ते ख्यालनि जी ॾेवट। मौलाना मदरसा रजिस्ट्रेशन बिल ते सदर जी सही न थियण ते ॻणती जो इज़हार कयो। संदसि चवणु आहे त ॿिन्ही ऐवाननि मां मंज़ूरी बावजूदि सदर बिल ते सही छो न रहे कई। बिलावल मौलाना फजल रहमान के बिल वारे मामले ते हुकूमत सां ॻाल्हाइण जी ख़ातिरी कराई। लखी पर्वत में गुझे इतला ते सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 5 दहशतगर्द मारिजी विया, 2 ज़ख़्मी। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस लखी पर्वत में दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾेवट में 5 दहशतगर्द मारिजी विया, 2 ज़ख़्मी थी पिया। दहशतगर्दनि जी मौजूदगीअ जे ख़दशे सबबि क्लियरेंस ऑपरेशन कयो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में 24 नवंबर ते PTI जे एहतजाज ख़िलाफ़ वापारियुनि जी तौहीन अदालत दरख़्वास्त जी ॿुधणी। चीफ जस्टिस तरफ़ां घरू वज़ारत खे तफ़सीली रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमासली ने चयो आहे त अमन बहाल करणो हो पर अवां इस्लामाबाद बंदि करे छॾियो। तहरीक इंसाफ़ ग़लति कयो त हुकूमत बि ग़लति ई कयो। बार बार मीडिया ते हर हंधि चयो वियो त इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकुम ते इजाज़त न ॾिनी। शहरनि वापारनि ऐं एहतजाज करण जी बुनियादी हक़नि जो ख़्यालु रखियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान में मुलाक़ात। ॿिन्ही अॻुवाणनि तरफ़ां ॿ तरफ़नि लाॻापनि में वॾी तब्दीली आणण लाइ गॾियल अज़म जो इज़हार। पाकिस्तानी सऊदी अरब लाइ इक़्तिसादी वापारी सीड़पकारी जी लाॻापनि खे हथी ॾियण लाइ इंतहाई ज़रूरी आहिनि। मुलाक़ात में इतफ़ाक़ सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पाकिस्तान जे दौरे जी दावत क़बूल करे वरिती। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त रूस खां कचो तेल वठण बाबति का बि डील न थी रही आहे। पाक ईरान गैस पाइपलाइन मनसूबे ते रियायत मिले त ज़रूरु फ़ाइदो वरितो वेंदो। अहिड़ो फ्रेमवर्क ठाहियो वञे त आवाम खे सस्तो तेल मिले। पाकिस्तान LNG जो को बि इज़ाफ़ी कार्गो न वठंदो। इम्पोर्ट कयल गैस महांगी हुजण सबबि ख़ानगी शोबो LNG ख़रीद न पियो करे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह 35 सैकड़ो वाधू गैस थर्ड पार्टी खे ॾियण ख़िलाफ़ को बि राब्तो नाहे कयो। सिंध असेंबली जे ख़ासि कमेटीअ जे इजलास में MPA आमिर सिद्दीकी ऐं के इलेक्ट्रिक जे CEO मुनस अलवी विच में ॾंद चक। 16 खां 18 कलाक लोड शेडिंग बाबति क़ाइदा क़ानून आहिनि साबित करियो। आमिर सिद्दीकी लोड शेडिंग वसूली न थियण जे बुनियाद ते कंदा आहियूं। पैसा न मिलंदा त बिजली पैदा करे सघूं था। मुनस लाई कानपुर के कच्चे में शिकारपुर पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन एक मुखबी बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त गड़ी तेगो में गॾियल ऑपरेशन करे 50 वरनि जे यूसुफ शेख खे बाज़ियाब करायो वियो। केस कश्मीर जे इलाइक़े राजा पंप तां शादी जे ॾटे में घुराए अगवा कयो वियो हो। ऐं ॾखण अफ्रीका जे दौरे लाइ पाकिस्तान जी स्क्वाड जो ऐलान। पाकिस्तान क्रिकेट टीम T20 3 वनडे ऐं 2 टेस्ट मैच खेॾंदी। बाबर आज़म 2 फॉर्मेट्स ऐं फास्ट बॉलर मोहम्मद अब्बास टेस्ट स्क्वाड में शामिल। सफ़ियान मुक़ीम जी पहिरियों भेरो वनडे ऐं शाहीन आफ़रीदी जी वाइट बॉल स्क्वाड में शमूलियत। शान मसूद टेस्ट, मोहम्मद रिज़वान वनडे ऐं T20 स्क्वाड जी कप्तान जा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदा।